सूरह ज़ुख़्रुफ़ रुकू नंबर 6। जॾहिं मरियम जे पुट जो किसो बयानु कयो वियो तॾहिं उमालक उन किसे खां तुंहिंजी क़ौम लुड़ मचाईंदी आहे ऐं उहे चवंदा आहिनि त असांजा माबूद भला आहिनि या ईसा। इहो मिसाल तोसां रुॻो झेड़े लाइ बयानु कंदा आहिनि, बल्कि उहे जहिड़ा क़ौम आहिनि। ईसा रुॻो बाणू आहे जंहिं ते बाज कई अथऊं ऐं बनी इसराइलनि लाइ खेसि हिकु इबरत कईसूं। ऐं जेकॾहिं घुरूं हा त अव्हां जे बदिरां ज़मीन में मलाइकनि खे नाइब करियूं हा। ऐं बेशक ईसा क़यामत जे हिकु निशानी आहे। पोइ अव्हीं क़यामत में शक न करियो ऐं पैगंबर चयो त मुंहिंजी ताबेदारी करियो जो इहा सिधी वाट आहे ऐं अव्हां खे शैतान न झले, छो जो अव्हां जो पधिरो वेरी आहे। ऐं जंहिं महिल ईसा चिटनि मौजिज़नि सां आयो तंहिं महिल चयाईं त अव्हां वटि हिकमत आंदी अथमि ऐं आयो आहियां त जिन ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ कंदा आहियो तिन मां के अव्हां लाइ बयानु करियां। पोइ अल्लाह खां ॾुजो ऐं मुंहिंजो चयो मञो। बेशक अल्लाह ई मुंहिंजो पालणहार ऐं अव्हां जो पालणहार आहे। तंहिं करे संदसि इबादत करियो, इहा सिधी वाट आहे। पोइ टोलियुनि पाण में इख़्तिलाफ़ कयो। तंहिं करे ॾुखो ईंदड़ ॾींहं जे अज़ाब खां ज़ालिमनि लाइ ख़राबी आहे। उहे रुॻो क़यामत जे अचण जो इंतज़ारु कंदा आहिनि त ओचितो वठनि अचे ऐं उहे बेख़बर हुजनि। उन्हीअ ॾींहुं परहेज़गारनि खां सवाइ ॿिया सभई दोस्त हिक ॿिए जा दुश्मन हूंदा।